दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पापनगर ते। जी हाँ दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं पापनगर ड्रामे जे अचण वारी एपिसोड में। हाणे मन होॾां जेको आहे मिठल ऐं होॾां मल्हार विड़ी पवंदा ऐं राबेल हिननि खे छॾाईंदी। आख़िर कहिड़ो कमु थियण वारो आहे अचण वारे एपिसोडनि में, अॻिते छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे अॼु क्लियर करे ॿुधायूं था। हीअ हिकु बहितरीनु ऐं तव्हांजे लाइ ज़बरदस्त अपडेट आहे। हलूं था पंहिंजे ड्रामे जी अपडेट जी तरफ़ रिव्यू कयूं था। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे त कुंडी फार्म टीवी यूट्यूब चैनल खे दोस्तों ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे हर वक़्तु सुठी खां सुठी अपडेट्स मिलंदी रहंदी। दरअसल दोस्तों उन पापनगर ड्रामे में हाणे मल्हार जेको आहे मिठल जे हथां बेस्तो थी मोटी वियो ऐं हू इन शइ में परेशान रहंदो त हाणे मां इन जो जवाबु निजात बलाज ख़ान खे मारे ॾियां या पंहिंजे पीउ खां अलॻि थियां, कुझु कयां जीअं मां मतिलबु मासड़ जी नज़रनि में मिठल जी नज़रनि में सुठो लॻा। मुंहिंजे पीउ जे करे हू मूंखां बि नफ़रत कंदो आहे। राबेल त नफ़रत नथी करे पर मिठल त करे थो न। मिठल ऐं राबेल ॻाल्हि साॻी आहे। हाणे मल्हार जे लाइ हिकु वॾी मुसीबत थी चुकी आहे। मल्हार इन परेशानी में परेशान लॻो पियो आहे। होॾां जेको आहे वरियाम जेको आहे उहो रावल खे रोकण जे चकर में आहे। रावल मुड़े ई कान थो, चए थो मां कीअं बि करे जहिड़ो कंदुसि, बलाज ख़ान खे पूरो कंदुसि। हीउ इंसानियत जो दुश्मन आहे। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त। कुंडी फार्म टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।